कराची जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत शहीद नाज़िम जोखियो क़त्ल केस में दहशतगर्दी जा कलम लगण या न लगण बाबत महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿीहर 23 मई ताईं मुलतवी करे छॾियो आहे। दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे, जंहिं दौरान नेशनल कमीशन फॉर ह्यूमन राइट्स जो वकील जिब्रान नासिर पेश थियो ऐं ॿुधायो त नाज़िम जोखियो केस में धुर बणिजण बाबति सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल थियल आहे। जिब्रान नासिर मूजिब नेशनल कमीशन फॉर ह्यूमन राइट्स जी दरख़्वास्त ते अदालत 20 मई लाइ प्रोसिक्यूटर जनरल सिंध ऐं ॿियनि खे नोटिस जारी कया आहिनि। उन करे अदालत खे इस्तदा आहे त अॼु केस जी ॿुधणी मुलतवी कई वञे। अदालत नेशनल कमीशन फॉर ह्यूमन जे इस्तदा ते ॿुधणी मुलतवी कंदे चयो आहे त केस दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में हलंदो या न, उन हवाले सां फ़ैसिलो हाणे 23 मई ते ॿुधायो वेंदो। उन खां अॻु पुलिस प्रोसिक्यूशन फरियादी अफसल जोखियो ऐं नाज़िम जी बेवा शीरीन जोखियो नाज़िम जोखियो क़त्ल केस दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में हलाइण जी मुखालफ़त कई हुई। प्रोसिक्यूशन मौक़िफ़ इख़्तियार कयो हुयो त नाज़िम जोखियो क़त्ल केस में दहशतगर्दी जा कलम लागू नथा थियनि ऐं जवाबदारनि जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो हुयो त नाज़िम जोखियो केस दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में नथो हली सघे। नेशनल कमीशन फॉर ह्यूमन राइट्स नाज़िम जोखियो केस में धुर बणिजण जी दरख़्वास्त दाख़िल कई हुई ऐं NCHR जो मौक़िफ़ आहे त नाज़िम जोखियो जे क़त्ल सां अवाम में ख़ौफ़ हिरास ऐं दहशत पखेड़े, उन करे नाज़िम जोखियो जो केस दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में हलायो वञे।